अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों। असां इन वक्त मौजूद आहियूं दलोर मोरी जे मलाखड़े खां मोटा आहियूं। हज़रत ख़ैर शाह रहमतुल्लाह अलैह जे मलाखड़े खां दावत हुई दोस्तनि जी। असांजा पिनी प्यारा दोस्तनि बबर बिरादरी जा जेका हिते खोड़ सारियूं मोहबतूं वंडे वेठा आहिनि ऐं असां उन्हनि जा बेहद थोराए था जिन असांखे दावत ते कोठायो ऐं असांखे मोहबत भरी कचेरी मिली, कुर्बाइता दोस्त मिलिया, असां लंगर कयोसीं, मानी खाधीसीं। हाणे असां पूरी संगत सां गॾु मौजूदु आहियूं हिते ई दलोर मोरी जे बबरनि जो ॻोठ आहे उते ऐं आउं उन्हनि जो बेहद थोराए थो आहियां। ऐं असांजे विच में हिकिड़ी तमामु बहितरीनु शख़्सियत वेठल आहे जेका पाण अखियुनि खां नाबीन आहिनि, हाफ़िज़ आहिनि, पर पाण लतीफ़ सरकार जी जेको आहे सो वाही उन्हनि खे ईअं सम्झो पिराई पई आहे दिलि में। ऐं असांखे खोड़ सारा जेको आहे सो शेर बि ॿुधाईंदा आहिनि, कचेरी बि ॿुधाईंदा आहिनि। पोएं साल बि आउं हिते आयो हुउसि ऐं मूंखे इन्हनि जो हिकिड़ो शेर यादि आहे, उहो बि तव्हांखे वरचाए चवां थो ऐं वरी वधीक उन्हनि जो बि इंटरव्यू वठंदासीं, दोस्तनि सां बि ॻाल्हायूं था। उहो ईअं त इश्क इश्क सभु को करे पर आशिक़ सॾाए थो को, इश्क इश्क सभु को करे पर आशिक़ सॾाए थो को, कंभे कुस के की न की सिर बि ॾिए थो सो, जेको इश्क अंदरि मोह, जेको मोहबत अंदरि मोह, सो त जीअरो हूंदो जान में। ऐं मूं हींअर पुछियो मुंहिंजो तव्हां जेको आहे सो नाबीना आहियो ऐं तव्हांखे कीअं भला इहे सभु कुझु नोट जी बि सुञाणप आहे, नंबर बि लिखी ॼाणो था ऐं प्लस जेको सो एॾी लतीफ़ जी शाइरी बि तव्हांजे अंदरि पूरो दलोर मोरी तव्हां लठ ते घुमो था ऐं सभिनीनि सां दुआ सलाम करियो था, शयूं वठो था, तव्हां कीअं भला इहो सिलसिलो? त चई अलीअ जो जेको मुरीद आहे उहो कॾहिं अंधो थी नथो सघे। इहा वॾी हिकिड़ी ॻाल्हि आहे। अचो त हुननि सां मिलूं था ऐं मुलाक़ात कयूं। हाफ़िज़ साहिबु कहिड़ा हालनि? ख़ुशि आहियो? जी हाफ़िज़ साहिबु, असांखे को ईअं ॿुधायो त हीअ पहिरीं त इहा ॻाल्हि ॿुधायो त तव्हां जेको आहे सो हाफ़िज़ आहियो, छा तव्हां पंहिंजो पाण खे नाबीना महसूसु करियो था? साईं, नाबीना महसूसु थींदी आहे पर अलाह ते भरोसो आहे, पंहिंजी तन पाक ज़ात ते नाबीना महसूसु करियां ई कोन थी। डुक न माना मायूसी इख़्तियार करियो, मायूसी इख़्तियार कोन थींदी आहे। अलाह मुंहिंजी हर मदद कंदो आहे। मौला अली जा मुरीद आहियूं। वाह वाह। पंहिंजी तन पाक जा नौकर आहियूं, सैयद ज़ात जा ग़ुलाम आहियूं। वाह वाह। मौला आले रसूल जा ग़ुलाम आहियूं। वाह वाह। ऐं हर जुमे जी राति सैयद मिस्र जा ते या हिते अज़ीम शाह जुमन शाइरी दादी अब्बास उलमा हिते हाज़िर थींदा आहिनि। माशाअल्लाह। हर चोॾहीं ते हर साहिब सुमाल सैयद मिस्र शाह असांजो जा बादशाह मतिलबु हमेशह अलाह जे वलियनि जी छांव में रहंदा, अलाह जे वलियनि जी छांव में आहियूं ऐं हूंदासीं बि तव्हां क़यामत ताईं हूंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह पाक तव्हांखे अञा करोड़ों इज़तनि सां नवाज़े। भला लतीफ़ सरकार जो को बैत या को सिलसिलो? साईं, लतीफ़ सरकार जो हिकिड़ो बैत मूंखे यादि आहे ज़हन में, तव्हां आया आहियो उन मौजूद तो बैत ॼाण चाहियां थो। अखियुनि ते त सारंग सिघो रस पिरी पखे आयो, सारंग सिघो रस पिरी पखे आयो, वसी पो वॾ पुरो कर गप सॼो ई रस, बादल कर में बस वस दवे। क्या बात है, वाह वाह। नारो जे नारा हैदरी। साईं, लतीफ़ सरकार जो मौजूद आहे। लतीफ़ सरकार वटि महबूब आयो, अॼु पोइ असां वटि महिमान थियो आहे। लतीफ़ सरकार सदा के बरसात अचे त मुंहिंजो महबूब खां वञे न, तॾहिं चए थो सारंग सिघो रस पी के सारण जी वजह शान छाजे आहे। वाह। सारंग सिघो रस पीरी पखे आयो, वसी पो वॾ पुरो कर गप सॼो रस। वरी शान शाह लतीफ़ सरकार सोचींदो आहे त ॿी वसी बस जेको वरी साईं मुंहिंजो महबूब खां ईंदो हलियो, उन जे करे ॿी वराणी में चयो अथसि त बादल कर न बस वस दवे आहिनि सुपर। क्या बात है, ज़बरदस्त। माना हाफ़िज़ साहिबु असांखे माना शेर त ॿुधायो पर शेर जी तशरीफ़ ॿुधाई ऐं असांखे मिसाल बि ॾिनई त लतीफ़ सरकार इहो शेर छाजे करे ऐं कीअं चयो आहे। ऐं बेहद थोराए थो आहियां हाफ़िज़ साहिब जो ऐं पूरी बबर संगत जो जिन असांखे कुर्बाइती मोहबत ॾिनी। उहो चवंदा आहिनि न त उते ख़ुशबू खोल जिते सौदागर सुरहाण जा, अक्सर तव्हां ॿुधो हूंदो मलाखड़े में बि, त उते ख़ुशबू खोल जिते सौदागर सुरहाण जा, अजायो न रोल अतर अॻियाण ॼाण जे। जिन खे अतर जी ऐं ख़ुशबू जी सुञाणप हूंदी उनखे ई अतर ऐं ख़ुशबू जी क़ीमत जी बि ख़बर हूंदी। ऐं आउं सम्झां थो त हिननि खे पंजतन जी मोहबत जी क़ीमत जी बि ख़बर आहे ऐं हे असां एतिरी मोहबत कनि था। ऐं हिननि जो बेहद थोराए थो आहियां। मौला साईं हिननि खे अञा बि अॻिते वधाए ऐं मुंहिंजी दिलि थी घुरे त सभिनीनि खे मौला साईं जेको आहे सो मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। ऐं मुंहिंजी इहा बि दुआ आहे त अलाह साईं जेको सो सभिनीनि खे करबला जी हाज़िरी नसीब फरमाए। असां ॿिन्ही दरवाज़नि ते हमेशह झुकूं ऐं ईअं ई
सिलसिलो असांजो हलंदो रहे। बाक़ी व्यूवर्स तव्हां सां इहो शेयर करण जो मक़सदु पाण खे शोहरत ॾियारणो कोन हुई ऐं ना ई पंहिंजो पाण खे मशहूरु करण जो सिलसिलो। मूं मीर हसन सोलंगी असांजो पिनी प्यारो दोस्त जेको यूट्यूब ते चैनल बि रखे थो ऐं मलाखड़ा बि असांखे ॾेखारींदो, त मीर हसन खे मूं दिलि जी ख़्वाहिश ज़ाहिर कई त अहिड़ियूं महफ़िलूं जेकियूं आहिनि पाण खे दोस्तनि खे ॾेखारणु घुरिजनि ऐं दोस्त बि जीअं पाण लुत्फ़अंदोज़ थियूं था, असांजा दोस्त बि हिन शइ मां लुत्फ़अंदोज़ थियनि। असांजे विच में पहलवान खान बहादुर शोरो बि मौजूदु आहे ऐं ॿिया दोस्त बि सभु मौजूदु आहिनि। सभिनीनि जो हिकु दफ़ो वरी बि बेहद थोराए थो या अलाह साईं तव्हांखे बि खोड़ सारी ख़ुशियुनि सां नवाज़े, करोड़ों जतन सां नवाज़े। मुंहिंजे लाइ ख़ुशूसन दुआ कजो ऐं हिन पूरी संगत जे लाइ दुआ कजो। या अली मदद। नारो लॻे नारा हैदरी।